त हेड़ो जो खैर वंडो मन जे लाइ मोहतरमा फरियाद साहबा जे लाइ ऐं उन जे लखते आसिफ साहब जे बचे बिलाल साहब जे लाइ माण्हू लाइ वंडो नहीं त साईं मन जे लाइ वॾी दुआ में दुआ घुरे जमात में मन जे लाइ दुआ घुरे उन तव्हां खे अॼु दुआ जो अर्ज़ु कयो आहे सभु दुआ कयो अब हिन उनखे रंग था चवनि जेको दर दुआ जो सम्झो वंडो चवनि था इहा दुआ थींदी साईं खे अर्ज़ु आहे हुन माण्हू मोकिलिया जंहिं महिल वॾी दुआ थींदी उन में उन जे नाले दुआ थींदी पर घणनि कयो आहे सुणा नाला याद रखा अचनि तहां भी दुआ में उहे भी दुआ में अल्लाह हिकड़ो गुनहगार सरकार जा लोग जिताल कई पाठ पढ़ाई सुठी वने अल्लाह से कुरान शरीफ की आयत रोकनी महबूब तो के रहमत अल आलमीन करे मोकले तो चौथो थाले से तू हथ रखना त मां बख्शे चला इंशाअल्लाह ताला खैर मिलंदो अज मुल्क जे लाइ दुआ घुरजो त अल्लाह ताला का मुल्क के इस्लाम जो किलो बनाए ऐं महाकाई बदमनी वञे हे मुस्लमान पाकिस्तान जा हिक हुजनि इएं हिकड़ी दिया हुजनि लोहे जे चढ़े खां वधीक कुफारनि जे लाइ ऐं पंहिंजे लाइ वरी गुलक में वधीक नरम ऐं खुशबूदार हुजनि भला वञी इंशाअल्लाह ताला हाणे करी हो थींदो इहो जमायत खे इन करे अर्ज़ु कयूं हुन माण्हू सीधा मोकिलियो आहे इहो तव्हां खे ॿुधाइनि था पिया जन बाहर में निकल ला शाही बड़िया जन रोडन सा चौकी मिलियोन हिकड़ी गाड़ी साईं रोकदा आया है थका ना है इहे चौकी वाला मानी खाने वाला बाणू के मानी बचाने वाला खिदमत करने वाला सब नीचे दुआ करो दुआ बहुत नमस्कार पुलिस वाला बेचारा सजी रात हिते वेठा हा जने करे हाल में अधरात जो के सादी भरी वला पर हिते खड़े अधरात जो तो थकजी दा छा कर बेचारा सब फौज पुलिस वार्ता वाला सब इदारा असा जो साईं जागरानी साहब रात हेठ वेठो आ मां काले खराब थी मां यको वेठो ओ जो कहां में हिंदे साईं पड़े अल्लाह सुना सही आए का साथ हां शुक्र है